बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। पान सईदाबाद खां रिपोर्ट कर रहियो आहे आशिक़ मेंगल। पान सईदाबाद में हाले पुटा बिरादरी तरफ़ां ॿिए ॾींहुं बग़ैर क़ानूनी FIR दाख़िल थियण ऐं पुलिस जे सियाचियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब भान में अलामती बुख हड़ताल कैंप जारी आहे। तफ़सील मूजिब हाले पुटा बिरादरी तरफ़ां प्रेस क्लब भान सईदाबाद में ओठा बिरादरी सेवण ऐं माही ओठा पुलिस जे सियाचियुनि ख़िलाफ़ बख़्शियल हाले पुटो अब्दुल गफ़ूर, मोहम्मद रमज़ान हाले पुटो ऐं ज़ख़्मी सैफल खुश्क मोहम्मद शरीफ चांडियो जे वारसनि जी अॻुवाणी में अलामती बुख हड़ताल जारी सख़्त नारेबाज़ी। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त माही ओठा थाणे जी हद में कुझु ॾींहं अॻु ओठा बिरादरी ज़रई ज़मीन ते हथियारबंदनि साण करे अचानक हमलो करे ॾिनो। सजण हाले पुटो उन जे हारियुनि खे क़त्ल जे इरादे सां सिधी फायरिंग कई, जंहिंमें असांजा 4 हारी गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थिया, जिन मां सैफल खुश्क मोहम्मद शरीफ चांडियो नाज़ुक हालत में कराची जे इस्पताल में मौजूदु आहिनि। उन 2 ॼणा सजण ऐं 1 हारी ओठा बिरादरी तरफ़ां अगवा करे गुम कयो वियो आहे। ख़दशा आहिनि त उन्हनि खे क़त्ल कयो वियो आहे। मुसलसल सियातुनि बावजूदि पुलिस असांजी फ़रियाद वठण लाइ तयारु न आहे। पुलिस जे नाअहली सबबि हाले पुट ऐं ओठा बिरादरी में तकरार तेज़ थियो आहे। पुलिस रिवायती तौरु अगरी रिश्वत वठी हाले पुटा क़ौम जे चङे मुड़ुस सरदार नूर नबी हाले पुटो संदसि ख़ानदान ते पिणु कूड़ा केस दाख़िल करे वॾी नाइंसाफ़ी कई आहे। इन खां अलावा 29 ॼणनि ते हिकु वधीक धाड़े जो कूड़ो केस ॿीहर दाख़िल कयो वियो आहे। हाले पुटा बिरादरी जा 6 ॼणा ज़ख़्मी हुजण हाले पुटा बिरादरी खे 3 दफ़ा लॻल धाड़नि बावजूदि पुलिस हिकु बि फ़रियाद नाहे वरितो, जिन जा मुकमल सबूत पिणु मौजूदु आहिनि। मुसलसल हड़ताली कैंप ते वेठल आहियूं, पर SSP जामशोरो ऐं अख़्तियार धणियुनि ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। इंसाफ़ न मिलण जी सूरत में अॼु हाले पुटा बिरादरी जी तंज़ीम सां अहम गॾिजाणी रखी वई आहे। जल्द फ़ैसिला कुर तहरीक मूजिबि पूरी सिंध जे इंडस हाईवे ते एहतजाजी धरणा हया वेंदा। बाद में नेशनल हाईवे मुकम्मल तौर ब्लॉक करे इंसाफ़ मिलण ताईं धरणो जारी रहंदो। जेको बि नुक़सानु थियो उन जो ज़िम्मेवार SSP जामशोरो।